बाबा नालो छा आहे? राबिया मक्सी। पीउ जो नालो छा आहे? उमरदीन मक्सी। वेठा किथे आहियो? खॾड़ जी भरिसां। तव्हांजो मसालो छा आहे? असांजो मसइलो इहो आहे त आउं डिग्री कॉलेज में हिते नवाबशा पढ़ां थी। ज़बरदस्ती शादी पिया कनि, मूंखे अगवा करण जी कोशिशि पिया कनि, मौत मारण जी धमकी पिया ॾियनि, पिस्टल मथां रखी चए निकाह विझरायो। मूंखे इहा क़बूल ॻाल्हि न आहे, मूंखे इहा पसंदि न आहे। उहे कहिड़ा माण्हू कहिड़ा आहिनि जेके ज़बरदस्ती पिया कनि? अलाउद्दीन, रियाज़, दिलबार, हज मीर, इहे आहिनि। अच्छा, ज़बरदस्ती पिया कनि। तव्हां हाणे छा था चाहियो? असां इहो था चाहियूं आउं पंहिंजी तालीम मुकमल करे ऐं पंहिंजी ख़ुशी काट में कंदसि शादी। हाणे ऐं को बि मूंखे क़बूल न आहे, ऐं हाणे नथी करणु चाहियां। तुंहिंजा माउ पीउ तोसां राज़ी आहिनि? मुंहिंजा माउ पीउ मूंसां राज़ी आहिनि। उहे चाहिनि था त तूं पंहिंजी तालीम पूरी कर? पंहिंजी तालीम मुंहिंजे अबू खे भई ईअं धमकियूं था ॾियनि, मौत मारण धमकियूं असांखे था ॾियनि। हिन जे करे मुंहिंजा माउ पीउ बि मूंसां गॾु आहिनि। हाणे तव्हां छा था चाहियो? SP साहब या DIG खां छा था चाहियो? असां इहो त असांखे पंहिंजो तहफ़ुज़ खपे। SP DIG खां असांखे पंहिंजो तहफ़ुज़ खपे। महिरबानी।